अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां शफ़क़त अली। अच्छा, त असां हिकिड़ो लेक्चर्स जो सिलसिलो शुरू कयोसीं सिंधी जनरल सिंधी जे लेक्चर जो। उन में असां इहो तय कयोसीं त असां कुझु अहिड़ा टॉपिक जेके इम्पॉर्टेंट आहिनि जनरल सिंधी में ऐं जंहिंजी ॼाण मिलणु आम माण्हुनि जे लाइ पहुचणु मसइलो आहे, त उन लाइ असां इहो सोचियोसीं त भला थोरी कोशिशि कजे ऐं पंहिंजे एक्सपीरियंस जे बुनियाद ते ऐं थोरो मवाद लिखी करे या थोरो मवाद लेक्चर ज़रिए सम्झाइजे पंहिंजे जूनियर्स खे ऐं पंहिंजे बिगिनर्स खे, त मुंहिंजे ख़्याल में सुठो रहंदो। उन जे लाइ असां पोइ ते डिस्कस करे चुका आहियूं त मज़मून कीअं लिखिजे ऐं उन खां बाद में असां डिस्कस करे चुका आहियूं त बैतनि जी तशरीह कीअं कजे। ठीकु आहे, त अॼु असां डिस्कस कयूं पिया त पहाका या प्रोवर्ब्स या चमड़ियूं, इन्हनि जो जेको क्वेश्चन ईंदो आहे पंहिंजे जनरल सिंधी में, त उनखे कीअं डील कजे। ठीकु आहे, त जेको पहाको आहे उनखे असां अंग्रेज़ी में प्रोवर्ब चवंदा आहियूं या उनखे सेंग बि चई सघिजे थो। त उहो अहिड़ो जुमिलो हूंदो आहे जेको माण्हुनि जे तजुर्बे मां निकितलु हूंदो आहे ऐं आम ज़िंदगीअ में सच साबित थींदो आहे। ठीकु आहे, ऐं उनजो कमु छा हूंदो आहे, उनजो कमु हूंदो आहे या उनजी ख़ासियत इहा हूंदी आहे त उहो नसीहत या सेखार ॾींदड़ हूंदो आहे। ठीकु आहे, आम तौर ते अच्छा असां हिन में थोरो मुहावरे खे बि डिस्कस कयूं था त पहाको ऐं जेको हीअ पहाको या चमड़ी ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में असां साम्हूं लिखूंसि था मुहावरो, त इन्हनि जो ख़ासि करे ज़िक्र थींदो आहे। हिनखे असां अंग्रेज़ी में ईडियम चवंदासीं या एक्सप्रेशन मुहावरे खे। ठीकु आहे, ऐं पाण जेको हीउ पंहिंजो पहाको आहे इनखे असां प्रोवर्ब चई सघूं था। ठीकु आहे, या सेंग। त जेको पहाको हूंदो आहे उहो उन मां का न का असांखे नसीहत मिलंदी आहे। ठीकु आहे, या का न का सिखत असांखे मिलंदी आहे। मिसाल ईअं, जेको ॿिज पोखींदो सो ई लुणंदो, या ठीकु आहे, या त वक़्त जो हिकु पल जेको आहे उहो सोन बराबरि आहे। इहे प्रोवर्ब्स हूंदा आहिनि। या जेको मुहावरो आहे, ऐं मुहावरो इहो हूंदो आहे त उहो जेको मुहावरो हूंदो आहे उहो अहिड़ो जुमिलो जंहिंजो मतिलबु लफ़्ज़नि जी ज़ाहिरी माना न पर लिकल मतिलबु हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे उनजी ख़ासियत छा हूंदी आहे, रोज़ानो ॻाल्हि ॻोल्हि में असां माना रोज़ु कंहिं बि ज़ोर रंग या मतिलबु ॾियण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे, उन में इहो आहे त हिन जो हथु साफ़ु आहे। ठीकु आहे, हिन जो हथु साफ़ु आहे मतिलबु हू चोर आहे। या अखि ते पटी ॿधी वेहणु मतिलबु बिना सम्झे फ़ैसिलो करणु, जीअं सम्झ में अचे ज़हन में हीअं सोचण खां अलावा। ठीकु आहे, त मुहावरा फ़िक्रा जेके आहिनि माना इस्तेमाल में थींदा आहिनि, उनजी जेका ज़ाहिरी जेका मीनिंग हूंदी आहे ॿी हूंदी आहे, अंदरि उन जेका मीनिंग हूंदी आहे उनजी ॿी हूंदी आहे। असल में हीअ जेके पहाका या चवणियूं असां मुहावरा जेके आहिनि इहे इस्तेमालु छो कंदा आहियूं, इहे हिकु ॿोली जो सींगार हूंदा आहिनि। असां जॾहिं बि कॾहिं बि कंहिं बि अदबी संगत में वेहंदा आहियूं या असां सिंधी लिटरेचर पढ़ंदा आहियूं त उन में असांखे तक़रीबन जेको बि लेखक हूंदो आहे त उहो पहाका चमड़ियूं मुहावरा इहे इस्तेमालु कंदो आहे। इन्हनि जे इस्तेमालु करण सां जेको ॿोली आहे उहा ॿोली तमामु माना सुहिणी ऐं सलेस नज़र ईंदी आहे ऐं पढ़ण में या ॿुधण में ॾाढो माना सुरूर महसूसु थींदो आहे। ठीकु आहे, त अॼु असां डिस्कस कयूं पिया त जेको पहाको आहे उन जो जेकॾहिं सुवालु अचे थो असांखे, नोट कजो त पहाको ऐं चवणी ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे, ऐं मुहावरो ऐं इस्तलाह बि तक़रीबन साॻी ॻाल्हि आहे। उन में असां अॼु डिस्कस कयूं था त पहाको आहे कीअं, ऐं जेकॾहिं पहाके वारो क्वेश्चन तव्हां ॾे अचे थो त उन खे डील कीअं कजे, उन खे अटैम्प्ट कीअं कजे। ठीकु आहे, उन जे लाइ असां कोशिशि कई आहे, हिकिड़ी नंढी कोशिशि असांजी, ऐं उमेदु आहे त लाभाइती साबित थींदी। अलाह कंदो तव्हां इन मां काफ़ी कुझु सिखी वेंदो, ऐं इन जे जेकॾहिं तव्हां कुझु सिखी वरितो असांजी इन नंढड़ी कोशिशि मां बि असां खटे वियासीं, असांखे ख़ुशी थींदी। ठीकु आहे, त मां अॻु में बि तव्हांखे डिस्कस करे चुको हुयुमि त सिंधी मज़मून जेको आहे मूंखे दोस्तनि काफ़िनि मैसेज कया त साईं तव्हां मज़मून सुठो सम्झायो आहे, ऐं उन खां पोइ जेको शाइरी वारो असां क्वेश्चन सम्झायोसीं
पोएं लेक्चर में त उन सिंधी बैतनि जी तशरीह कीअं कजे उहो बि दोस्तनि चयो त तव्हां सुठो सम्झायो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त असांखे एतिरो लाइव क्लास आहे कोन असांजो जो असां उनखे घणा मिसाल ॾेई सम्झायूं, ऐं यूट्यूब ते एतिरो घणो असां रिकॉर्ड करे नथा सघूं जो काफ़ी दोस्त बोर थींदा ॿुधी करे, ऐं या घणो डिस्कस करण सां घणा एग्ज़ाम्पल ॾेई सम्झाइण सां के वरी कंफ्यूज़ थींदा आहिनि। त पोइ इन जे लाइ असां सोचियोसीं त भला थोरो हिकिड़ो 15-20 मिंटनि जो जेकॾहिं वीडियो असां ॾियूं था त पोइ उन में इहा आसानी थी पवंदी। ऐं ॿियो इहो आहे त तव्हां पंहिंजी प्रैक्टिस कयो, जेकॾहिं तव्हां प्रैक्टिस कंदव त तव्हांजे लाइ आसानी थी पवंदी तव्हांजे लाइ इन्हनि शयुनि खे सम्झण में। जेकॾहिं प्रैक्टिस न कंदव त इहे शयूं तव्हांजूं ओतिरियूं तव्हांखे सम्झ में कोन ईंदियूं। अच्छा, त हाणे असां मुहावरे जे लाइ ॿियो हिकिड़ो वीडियो रिकॉर्ड कंदासीं। हींअर असां डिस्कस कयूं था पंहिंजो पहाको चवणी, ठीकु आहे। त उन जे लाइ पहिरियों तव्हां ॾिसंदव त जेको तव्हांजो सुवालु हूंदो आहे उन में पहिरियों तव्हांखे सुवाल नंबर लिखिणो आहे त हीउ सुवाल नंबर कहिड़ो आहे, ठीकु आहे। मिसाल तौरु हीउ सुवाल नंबर आहे 2, पोइ उन सुवाल नंबर में अल्फ़ में हूंदो, अल्फ़ में लिखियलु हूंदो त के बि 5 पहाका सम्झायो या सम्झाणी सां लिखो, ठीकु आहे। त उन में तव्हांखे ईअं ई लिखिणो आहे त पहिरियां उन खे तव्हां लिखंदव जेको चऊं सुवाल नंबर आहे, उन खां पोइ ही अल्फ़ ते आहे त अल्फ़ ते ॾींदो, जे ॿिए ते आहे त ॿिए लिखंदोसि। हिन मां कंहिं 5 पहाकनि जी या पहाकनि जी सम्झाणी ॾियो, उते लिखियलु आहे। जीअं मिसाल तौरु असांजी राइटिंग जो असां सां हिसाबु न कजो, असांजी राइटिंग अहिड़ी आहे ऐं एग्ज़ाम में त असां सुठी लिखी अलहमदिल्ला। पर ॻाल्हि इहा आहे त हिते असां वेठा आहियूं तकड़ में थोरो सम्झाइण जी, जीअं जल्दी रिकॉर्ड करे वेठूं त काफ़ी टाइम तव्हांजो कंज़्यूम न कयूं असां। ऐं ॿियो इहो आहे त तव्हांजी जेका राइटिंग आहे उन में ॿियो को वधीक मुंहिंजे ख़्याल में त एॾो बेनिफिट न हूंदो जो उते तव्हांजी सिर्फ़ु राइटिंग खे न ॾिठो वेंदो आहे, उते तव्हांजा आइडियाज़ ओपिनियन ख़्यालात ॾिठा वेंदा आहिनि त ऐं रिलेवेंसी ॾिठी वेंदी आहे तव्हांजी। इन जे लाइ मां इहो चवंदुमि त जेकॾहिं तव्हां जी राइटिंग एतिरी जस्ट हुजे, रीडेबल हुजे, छो त जेको चेकर आहे तव्हां अज्यूम कयो त हू 60 इयर्स प्लस आहे, ठीकु आहे। ऐं उहो जेकॾहिं तव्हां अंधी संधी लैंग्वेज लिखंदो, अंधा संधा वर्ड जुमिला लिखी ईंदो त उनखे सम्झ में कोन ईंदा ऐं उहो इरिटेट थींदो ऐं रिज़ल्ट छा थींदो, उहो जस्ट ईअं ई बसि लिखंदो तव्हांजो बाबा ठीकु आहे न हेतिरो था स्कोर ॾियूंसि। पर जेकॾहिं तव्हांजी राइटिंग सुठी हूंदी, सुहिणी हूंदी ऐं उनजी प्रेज़ेंटेशन उन में पेनियूं मुख़्तलिफ़ यूज़ थियल हूंदियूं, कलर्स यूज़ मुख़्तलिफ़ थियल हूंदा, त पोइ इन में तव्हांजी जेका प्रेज़ेंटेशन आहे उहा माना मैटर कंदी ऐं तव्हांजी कापी सुहिणी लॻंदी त रीडर जेको आहे उहो शौक़ सां ॾिसी करे उनखे रीड कंदो। अच्छा, त हाणे असां हिन में पहाको कुझु डिस्कस कयूं था। हिकु मां तव्हांखे सम्झायां थो त इहो क्वेश्चन अटैम्प्ट कीअं कजे, ठीकु आहे। हाणे मिसाल असां तव्हां वठूं त हिकिड़ो पहाको आहे। अच्छा, हिते पाण लिखियोसीं अल्फ़, हाणे असां हिते लिखंदासीं उहो पहाको। हाणे हीउ पहाको आहे त 2 ॿेड़ियुनि ते। अच्छा, ॿियो इहो त तव्हांखे इहो ॾिसणो आहे त जेको पहाका हूंदा आहिनि त उहे घटि में घटि 8 खां 10 ॾिनल हूंदा आहिनि। त पोइ उन में तव्हांखे ईअं ई लिखिणो आहे। जीअं हाणे मिसाल तौरु हीउ त पाण लिखूं था, मिसाल तौरु हीउ उते ॾिनल आहे 5 नंबर ते, त तव्हांखे हिते उनजो 5 नंबर लिखिणो आहे, ठीकु आहे। हाणे इन में ईअं करण सां छा थींदो त अॻियो जेको रीडर हूंदो उनखे आसानी थी पवंदी। हाणे हिते तव्हां लिखियो 2 ॿेड़ियुनि ते जो पैर रखे सो अॼु न ॿुॾे त सुभाणे ज़रूरु ॿुॾे। अच्छा, हिन में हाणे करिणो छा आहे, सभ खां पहिरीं तव्हांखे अगेन हिन में तव्हां या रोमन अंग ॾियो, ठीकु आहे, त इहो बि सुठो रहंदो। या तव्हां वरी अल्फ़ खे ॾियो, बेबदक अहिड़े हिसाब ईअं लिखंदा वञो। पर जेकॾहिं मथे अल्फ़ आहे त हिते तव्हां रोमन अंगर बि ॾेई सघो था। हिन में तव्हां लिखो ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना। पर जेकॾहिं तव्हां ॾिसो था त इन जेको पहाको आहे इन सां मिलंदड़ जुलंदड़ ॿियो पहाको आहे त उहो बि तव्हां हेठां जस्ट लिखी सघो था त इन सां मिलंदड़ जुलंदड़ हीउ पहाको बि सिंधी अदब में आहे। त पोइ इन सां वरी तव्हांजो अञा जेका चऊं स्कोर आहे या जेको इम्प्रेशन आहे कापीअ जो उहो थोरो सुठो करंदो उन ते, ठीकु आहे। ऐं हाणे हिते तव्हां मिसाल तौरु हीउ लफ़्ज़ थी आहे ऐं हीउ माना हिते मिसाल आहे तव्हांजो ॿेड़ी,
हाणे काफ़ी दोस्त अहिड़ा चवंदा त साईं हाणे ही जेके लफ़्ज़ आहिनि त इहे ईज़ी लफ़्ज़ आहिनि, असां इहे छो लिखूं? त बाबा ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां ईज़ी लफ़्ज़ त बिल्कुलु आहिनि, पर जेकॾहिं तव्हां 11,000 सां कॉम्पिटिशन करणु वञो पिया, ऐं हींअर करंटली 2024 में ॿुधण में अचे पियो त तक़रीबन 11,000 जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि क्वालिफाई कयो आहे ऐं उहे एग्ज़ाम में अपीयर थियणु वञनि पिया। लाज़मी अॻु में जेको नंबर ऑफ कैंडिडेट्स हूंदो हुयो या त उहो तमामु थोरो हूंदो हुयो, 1500 खां 2000 हूंदा हुआ, हींअर जेको आहे त उहो 11,000 ते नंबर आहे। ऐं जेकॾहिं 11,000 ते नंबर आहे त उन में तव्हां 11,000 सां मुक़ाबिलो करणु वञो था त लाज़मी तव्हांखे पंहिंजी जेका कापी आहे या राइटअप आहे थोरो तव्हांखे मुख़्तलिफ़ लिखिणो पवंदो ऐं थोरो तव्हां इहो कोशिशि कंदव त तव्हांजी जेका कापी आहे उहा थोरी यूनिक नज़र अचे। ऐं जेको मां हीउ तरीक़ो तव्हांखे ॿुधायां पियो त इन तरीक़े सां इहो आहे त तव्हांजी जेका कापी जी लेंथ आहे उहा वधंदी ऐं लाज़मी PMS में जेका क्वांटिटी हूंदी आहे उहा मैटर कंदी आहे। अच्छा, त हाणे ॿेड़ी छा हूंदी आहे? हिकिड़ी काठ जी ठहियलु तख़्ती हूंदी आहे, काठ जी ठहियलु तख़्ती नुमा शइ हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं ॿुॾणु माना पाणी में किरणु या मौत अचणु, ठीकु आहे। ऐं सुभाणे माना ईंदड़ ॾींहुं जंहिंखे पाण अंग्रेज़ी में टुमारो चऊंसि था, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां ही पाण पहिरीं हेडिंग ॾिनी, उन खां पाण ॿी हेडिंग ॾींदासीं। हिते असां वरी नंबर 2 लिखंदासीं। हाणे असां हिन में लिखंदासीं इस्तलाही माना, ठीकु आहे। हाणे इस्तलाही माना में असां लिखंदासीं त जेको माण्हू ॿिनि पासनि हलण जी कोशिशि कंदो आहे त उहो हिकु तरफ़ ज़रूरु किरंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां वरी 3 नंबर ते असां लिखंदासीं, लाज़मी इस्तलाही माना में तव्हां 2-3 लाइनूं लिखंदो ऐं 3 नंबर ते तव्हां लिखंदो पहाके जी सम्झाणी, ठीकु आहे। त उन में तव्हां लिखंदव त इन जी सम्झाणी पहाके जी इहा आहे त जेको बि इंसानु कंहिं बि ॿिनि पासनि ते हिकु जहिड़ो हलण जी कोशिशि करे थो त उहो हमेशह कंहिं बि हिकु पासे ज़रूरु किरे थो, ठीकु आहे। ऐं इंसानु ॿिन्ही धुरियुनि सां हिकु जहिड़ो हलण जी कोशिशि कंदो आहे त जीअं माण्हू चोर सां चोर ऐं भागे सां भागे जहिड़ो, ऐं नतीजो इहो थींदो आहे त उहो पकड़िजी पवंदो आहे ऐं उन जो जेको आहे जेका इज़त ऐं रिस्पेक्ट हूंदी आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे। पोइ इन जे लाइ हमेशह माण्हू हिकु पासो खणे त जेकॾहिं लाज़मी भागे सां ई माण्हू हुजणु खपे, चोर सां त माण्हू नथो थी सघे, त पोइ इन हिसाब सां माण्हू पंहिंजो पाण खे क्लियर साइड ते रखे त माण्हू ॿिनि पासनि ॾांहुं माण्हू न हले। हीअ असां हिन में असां चौथी सम्झण जेका ॾींदा, चौथी हेडिंग सब हेडिंग ॾींदासीं असां, उन में ॾींदासीं असां पहाके जो हासिल मतिलबु, ठीकु आहे। त उन में असां वरी साॻियो इहो लिखंदासीं त बाबा हिन पहाके मां असांखे इहो मतिलबु मिले थो या असांखे इहो सबक़ु मिले थो त असां कॾहिं बि ॿिनि ॿेड़ियुनि ते पेर न रखूं, असां हमेशह हिकु तरफ़ हलूं ऐं उन तरफ़ हलूं जिते मज़लूम हुजनि, उन तरफ़ हलूं जेके हक़ सच ते हुजनि। त इन तरह सां पॉज़िटिव जेके तव्हांजा थाट्स हुजनि, ओपिनियन हुजनि ऐं पॉज़िटिव जेके ॻाल्हियूं तव्हां करे सघो था उहे पंहिंजे हिसाब सां तव्हां करे सघो। हाणे हिन में छा थी वेंदो, तव्हांजो हिकिड़ो तव्हांजो जेकॾहिं पहाको हूंदो, तव्हां 4 सब हेडिंग ॾींदव, 4-5 सब हेडिंग ॾींदव त तव्हांजो इन में लाज़मी जेकॾहिं तव्हां लिखण तव्हांजी राइटिंग सुठी आहे ऐं तव्हां हीअ कापी त ख़ैर उहो जेका एग्ज़ाम कापी हूंदी आहे उनजो थोरो मुंहिंजे ख़्याल में लेंथ घटि हूंदी आहे, त उन हिसाब सां तव्हां 3-4 सप्लीज़ में लॻाए सघो था। सप्लीज़ चओ या सप्लीमेंट्री चओ, त मां बि जेका कोशिशि कई हमेशह, त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त मां 3 खां 4 सप्लीमेंट्री लॻाईंदो हुउसि। त ईअं करण सां तव्हांजी जेका लेंथ आहे उहा जेका क्वांटिटी आहे उहा बिल्कुलु बहितरीनु रहंदी ऐं तव्हांजो जेको स्कोर आहे इनशाला उहो सुठो ईंदो इनशाला। अच्छा, ॿियो असां हिन में एग्ज़ाम्पल ॾियूं था। हाणे हीअ मां जस्ट तव्हांखे सम्झाइण जी ख़ातिर मां तव्हांखे ॾिनमि त तव्हां जेकॾहिं हिन तरीक़े सां अटैम्प्ट कंदव त तव्हांजो इनशाला स्कोर सुठो ईंदो, ठीकु आहे। उन खां पोइ आहे हाणे मिसाली तौरु मां ईअं तव्हांखे सम्झाईंदो थो वञा, सभिनि जी लिखण जी ज़रूरत न आहे, हीअ हिकिड़ो ई तव्हांजे लाइ इनफ आहे, हिन खे तव्हां जस्ट फॉलो कजो काइंडली। त हिन खे तव्हां फॉलो कंदव त तव्हांजो उहो माना VIP कमु थी वेंदो, ठीकु आहे। त हिन में इहो आहे त हिकिड़ो आहे चोर जी ॾाढ़ी में कखु, ठीकु आहे। हाणे हिन जी माना छा आहे? चोर जी निशानदेही थियणु। हाणे हिते असां जस्ट लिखूंसि था, हीअ मिसाल तौरु हिकिड़े माना 2nd नंबर ते आहे, 3rd नंबर ते, त उन में तव्हां हिनखे उन हिसाब सां लिखंदोसि। लाज़मी तव्हां ॿिए पेज ते लिखंदव त उन में उनखे लिखंदव चोर जी ॾाढ़ी में कखु। हीअ तव्हां ईअं लिखियो,
इन में वरी साॻियो तव्हां ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना, ठीकु आहे, हे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना, ऐं हीअ सेकंड ते तव्हां ॾींदो इस्तिलाही माना, ऐं थर्ड ते ॾींदो पहाके जी सम्झाणी, ऐं चौथे नंबर ते ईंदो पहाके जो इस्तेमालु। त इन तरीक़े सां तव्हां जेकॾहिं इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां सुवालु अटैम्प्ट कंदव त इनशाला तव्हांजो सुठो वेंदो वञे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं हिकिड़ो असां ॿियो था ॾियूंसि एग्ज़ाम्पल हिते, पाण न पाले कुता धारे, हीउ पहाको आहे, पाण न पाले कुता धारे। अगेन हिन में पाण साॻियो ईअं ॾींदासीं, नंबर पहिरें ते ॾींदासीं असां ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना, ऐं ॾुखियनि लफ़्ज़नि खे तव्हां पहिरें ते रखी सघो था, ॿिए ते रखी सघो था, ज़रूरी न आहे तव्हां पहिरें ते रखो, ऐं ॿिए नंबर ते तव्हां इस्तिलाही माना, ऐं टे नंबर ते सम्झाणी, पहाके जी सम्झाणी लिखिजो तव्हां भले, ऐं चौथे नंबर ते पहाके जो हासिल मतिलबु। त हिन में इहो करण सां छा थींदो, हाणे तव्हां हिन में जेकॾहिं सम्झाणी ॾींदो त हिन पहाके मां हिन पाण न पाले कुता धारे, इन जी जेका चओ माना थींदी इस्तिलाही, त मतिलबु हिकु ग़रीब ॿियो फल बुछड़ा, ऐं शौक़ु वरी उबता उन जा। ऐं सम्झाणी में इहो ईंदो त बाबा हिन पहाके मां इहो मतिलबु निकिरे थो या इहा सम्झाणी मिले थी त को बि ग़रीब माण्हू पंहिंजी गुरबत जे करे परेशान रहंदो आहे ऐं पंहिंजो पेट पालण में मुश्किलात खे मुंहुं ॾींदो रहंदो आहे, ऐं मथां वरी शौक़ु अहिड़ा रखंदो आहे जो उहो पाण बि पूरो न थी सघंदो। ईअं करण वारे खे सिंधी में चवंदा आहिनि त पाण न पाले वरी कुता धारे, इहो जुमिले में इस्तेमालु थी वियो तव्हांजो, ठीकु आहे। अच्छा, हिन खे जुमिले में इस्तेमालु बि कबो आहे, ठीकु आहे, या उन लिखी करे उन में तव्हां हेठां लिखंदुसि जुमिले में इस्तेमालु, या सम्झाणी लिखंदुसि या जुमिले में इस्तेमालु लिखंदुसि तव्हां, त ईअं करण सां उहो तव्हांखे जुमिले में बि इस्तेमालु करिणो आहे। इहो असांखां वरी विसरी वियो चवणु, तव्हांखे कोन चई सघियासीं। त हिन में तव्हां हेडिंग जेका ॾींदो त उन में जेको लफ़्ज़ लिखंदव तव्हां, जीअं असां हेॾे डिस्कस कयो आहे, हिन में पोइ हिते असां डिस्कस कयो आहे त इस्तिलाही माना पहाके जी सम्झाणी, ऐं हीअ पहाके जो इस्तेमालु, या उन खां पोइ आख़िर में तव्हां ॾींदो हीअ 5 नंबर ते पहाके जो हासिल मतिलबु, पहाके जो हासिल मतिलबु। त तव्हांखे हमेशह इहो तव्हां ज़हन में रखिजो, पोइ हिते शायदि मूंखां विसरी वियो, तव्हांखे मां कोन सम्झाए सघियुमि, त पहाके खे हमेशह इस्तेमालु ज़रूरु कजो जुमिले में। जुमिले में इस्तेमालु न कंदो छो त हू वाज़ियो तव्हांखां इहो डिमांड कंदो आहे त असांखे जुमिले में इस्तेमालु करे ॾेखारियो। जेकॾहिं जुमिले में इस्तेमालु नथो घुरे त पोइ जस्ट तव्हां उनजी सम्झाणी ॾियो। जेकॾहिं उहो लिखे थो त हिनखे जुमिले में इस्तेमालु करियो त पोइ तव्हां ॾेई सघोसि था। त मुंहिंजे ख़्याल में हीअ जेको असां डिस्कस कयो आहे त इन में उन जस्ट सम्झाणी घुरी आहे। हा, हिते लिखियलु आहे किन 5 जी पहाकनि जी सम्झाणी ॾियो, त हिते जुमिले में तव्हां इस्तेमालु नथा करे सघो, हिते ठीकु आहे, पोइ मुहावरे जे लाइ हूंदो आहे त उहो इस्तेमालु कयो तव्हां। जेकॾहिं तव्हांखे उहो डिमांड करे थो त हीअ जेको आहे पहाको, इहो असांखे तव्हां जुमिले में इस्तेमालु करे ॾियो, सम्झाणी ॾियो, त पोइ तव्हां उन में हीअ जेको एड करे सघो था, हीअ शइ पहाके जो इस्तेमालु, पोइ तव्हां उन में इस्तेमालु करे सघो था, अदरवाइज़ उनजी ज़रूरत न आहे, ठीकु आहे। त हाणे पाण न पाले कुता धारे, इन में सम्झाणी अची वई, छो त हिन में इस्तेमालु उन न घुरियो आहे असांखां, त असां इस्तेमालु हिन में कोन कंदासीं, न ॾींदासीं, असां जुमिलो अहिड़ो को लफ़्ज़ न ॾींदासीं, त उन में असां सिधे सूं लिखंदासीं त हिकु त पाण ग़रीब, ॿियो फाल बुछड़ा ऐं शौक़ उबता। सम्झाणी में असां ॾींदासीं त बाबा जेको ग़रीब आहे त उन खे मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पए थो, जेकॾहिं उहो अणहूंद में अहिड़ा माना चऊं हिकु अणहूंद ॿियो फाल बुछड़ा, इन में असां इहो एग्ज़ाम्पल ॿियो बि हणी सघूं था पहाको, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां उन खां पोइ असां सम्झाणी ॾिनीसीं इहा हिन जी, उन खां पोइ असां पहाके जो हासिल मतिलबु छा आहे त बाबा जेके असां सवड़ार पेरट घेरियो, असांखे उहो कमु न करणु खपे जो असां वटि ताक़त आहे असां वटि 2 रुपयनि जी ऐं असां ख़र्चु कयूं 5 रुपया, पोइ इहो मिसाल असां ते ठाकंदो त पाण न पाले वरी कुता धारे। त मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असां वटि 5 रुपया आहिनि त असां उहे 2 ख़र्चु कंदासीं, 3 असां रखंदासीं, सेविंग कंदासीं। में त अॼुकल्ह महांगाई जो बि दौरु आहे, महांगाई लॻी पई आहे जाम, त उन जे लाइ असां जेकॾहिं
पंहिंजे बचाव ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे ॿारनि जो हिफ़ाज़त कंदासीं, फाइनेंशियली हेल्प कंदासीं, त उन जे लाइ असांखे 2-3 रुपया बचाइणा पवंदा। ठीकु आहे, त पोइ उन जे लाइ असांखे इहो करणु खपे त या असांखे इन बहाके मां इहो मतिलबु हासिलु थिए थो त असां सवड़ार पेर ढिघेरियूं, कॾहिं बि फज़ूल ख़र्चनि तरफ़ न वञूं या अहिड़ा शौक़ु न रखूं जेके असांजी गुरबत में असांखे मज़ीद ग़रीब कनि असांखे। ठीकु आहे, त उन हिसाब सां तव्हांखे पहाके खे ईअं लिखिणो आहे ऐं ईअं डील करिणो आहे इन क्वेश्चन खे। त जेकॾहिं तव्हां इन तरीक़े सां डील करे आहियो क्वेश्चन खे, त उमेदु आहे त तव्हांजो जेको पेपर आहे उहो सभिनी खां डिफरेंट हूंदो ऐं तव्हांजो इंशाल्लाह स्कोर तमामु बहितरीनु हूंदो। हिन सिलसिले में जेकॾहिं तव्हांखे को क्वेश्चन आहे त तव्हां उहो असांखे कमेंट सेक्शन में चई सघो था। ऐं उन खां पोइ ही असांजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे त काइंडली सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, लाइक कयोसि, कमेंट कयोसि ऐं शेयर कयोसि। ठीकु आहे, त इन सां गॾोगॾु असांजो जेको अॼु वारो चऊं लेक्चर हुयो, नंढड़ी कोशिशि असांजी, असां लाज़मी वॾो को लेक्चर असांजो हुयो कोन, असां नंढड़ी हिकिड़ी कोशिशि कई आहे त तव्हांखे आसानी सां सम्झाए सघूं। पोइ आसानी सां असां तव्हांखे सम्झाइण जी पूरी कोशिशि कई आहे, इन ई उमेद सां त तव्हांखे फ़ाइदो थियो हूंदो ऐं तव्हां सम्झी विया हूंदव त अलाह कंदो तव्हांजो पेपर भलो थींदो। ऐं जॾहिं पेपर में वियो ऐं शयूं कुझु असांजी सम्झाइण मां तव्हांखे ईज़ी फील थियनि त उते असांखे दुआ में ज़रूरु यादि कजो। ऐं इन सां गॾोगॾु असां इंशाल्लाह ॿिए लेक्चर में मिलूं था। एसी ताईं अल्लाह हाफ़िज़, बेस्ट विशिस।